ए समुद्र आऊं तो वटि आई आहियां। चवंदा आहिनि त तूं ई धरती कॾहिं बि कंहिंजी अमानत न आहियो खाईंदा। पोइ मूं पंहिंजे जिगर जे टुकड़े माणिक खे तुंहिंजे हवाले कयो आहे। मुंहिंजो माणिक तो वटि अमानत आहे। जेकॾहिं मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे त उनखे मुंहिंजे कोठे अच। जे मुंहिंजो माणिक मूंखे मोटाए न ॾींदे ऐं कुझु न सुणाईंदे त आऊं तोते दाही थींदसि। राजा जा पीउ, तोखे निंड नथी अचे छा? न, तोसी हिकिड़ी सलाह करणी था। कहिड़ी? ए राजा सुठी पई आहे कि भाया थी तो सुती पई आहे। अॼु हाजी साहब मुंहिंजे माण्हू मोकिलियो। कुॾा लाइ? ए पंहिंजी राजा सां शादी करण थो चाहे हाजी साहब। हे तू कुॾा थो चई? ए सही थो चवां। हाजी साहब चए पियो त आउं टिनी खे हज कराईंदुसि। ॾोकड़ पैसा जाम ॾींदो ऐं चए थो त चवंदो त ठीयो बि लॻाए ॾींदो ऐं जे चवंदो न तव्हांखे होरो बि वठी ॾींदो ऐं चए पियो त ऐं जेको मुंहं सां घुरंदा न ऐं ॾियण लाइ तयारु आहियां। पर माणक? ऐं माणक वियो मरी खपी। जेके माणक सां गॾु माण्हू होड़े ते हुया न, अॼु उन्हनि जा सभिनि जा अख़बार में फोटो आया हुआ, पर माणक वीचारे जो फोटो कोन हुयो। अलाह ख़ैर कंदो। पर हिते अधे ख़मीसी राणी वारनि जो सोचियो अथई। ऐं माणक खे कहिड़ो पाण निकाह करे ॾिनो। माणक बि वियो ऐं हाणे कहिड़ो निंगरी खे रधे खाईंदासीं। आख़िर त निंगरी उथारणी बि आहे न। हो तो कुॾा सोचियो आहे? आउं सोचां पियो त पंहिंजे कुलंता न्याणी जो ॿारु लाहे छॾिजे। दुखनि जा घणेई ॾींहं ठातो, हाणे को सुख जो साहु खणो। मुंहिंजी शादी हाणे हाजी साहब सां थींदी? हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।